अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलाम वालेकुम। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो आहे हिकु सोनी तराज़ी। उन जे बारे में आहे, तव्हांखे ॿुधाईंदासीं। ॾाढो ख़ूबसूरत कहाणी आहे, हिकु नंढड़ो कहाणी आहे, तव्हांजे अॻियां पेश कंदासीं। फ्रेंड, हिकिड़ो दुकानदार हूंदो हो। उन जी दुकान में काफ़ी सामान हूंदो हो। उन में तक़रीबन 3-4 लख जो सामान हूंदो हो। पोइ हलंदे 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 हुन सामान में जेको आहे, जंहिं सामान में 5 रुपया मुनाफ़ो रखिणो हुजे, उन जॻह ते हू 20 रुपया रखंदो हो। ईअं तौर तरीक़े सां हू घणो फ़ाइदो रखंदो हो। फ्रेंड, पोइ हीउ जेको आहे तराज़ी में बि तो माना जेको आहे खोट कंदो हो। ही घणो कुझु बेईमानी दुकान में कंदो हो। हलंदे 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 फ्रेंड, हिन जो जेको आहे वॾो बुरो अंजाम हिन जो थी वियो। हिन जो सॼो जेको आहे दुकान तबाह थी वियो। सॼो दुकान तबाह थी वियो। घर ॿार बच्चा बुख में मरनि पिया। हिन वटि का शइ न बचियो। अलाह जे फज़ल जे करम सां अलाह जेको आहे हर कंहिं खां हिसाब वठंदो आहे पंहिंजे तौर तरीक़े सां। हिन वटि का शइ न बतो। ही सफ़ा रोए पियो। हिन जो वक़्तु न पियो गुज़रे। ॿार बच्चा बुख में वेठा हुआ, नंढड़ा नंढड़ा। पोइ हिकिड़े ॾींहुं निकितो कंहिं बर ॾे मुंहुं करे। हलंदे 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 की वीरान जॻह में अची पहुतो। उते ॾिठाई त हिकिड़ो फ़क़ीर दरवेश वेठो आहे पंहिंजे हिकिड़ो झूपड़ी जे हेठां। फ़क़ीर दरवेश वेठो आहे त हिन दिलि में ख़्यालु कयो, वञा ॾिसां कहिड़ो दरवेश आहे, उन खां दुआ करायां, मन अलाह राज़ी थी पवे। सही फ़क़ीर वटि वियो। फ़क़ीर पंहिंजे अलाह जे इश्क में गुम लॻो पियो हो। ही वञो फ़क़ीर जे पासे में वेही रहियो। फ़क़ीर पूरा कलाक ॿ पंहिंजे अलाह जे ज़िक्र में गुम लॻो पियो। उन खां बाद में पोइ अखियूं पटे हिन खे ॾिठई। चई, ए शख़्स, केरु आहीं तूं? साईं, मां क़िस्मत जो मारियल आहियां ऐं मूं ॾाढा ॾुख ॾिठा आहिनि ऐं मुंहिंजा ॿार बच्चा नंढड़ा नंढड़ा सगीर मुंहिंजा बच्चा आहिनि। हुन हमरा अर्ज़ु कयो, साईं, मां गुनाहगार आहियां। मुंहिंजो ईअं दुकानु हूंदो हो। मां उन में लालच जे करे उन में सामान जेको आहे हक़ हिसाब सां न हलाईंदो हुउसि। पोइ उन तां अलाह नाराज़ थियो आहे। मूं तां अलाए छा, मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजी बर्बादी थी वई, ख़बर न पई, ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे मुंहिंजो तबाही थींदो वियो। उन चयो, चई, बचा, ज़ाहिरी आहे ग़लति कम जो ग़लति नतीजो हूंदो आहे। बहरहाल, हाणे तूं छा थो चवणु चाहीं? पोइ हुन अर्ज़ु कयो, साईं क़िबला, बसि मां तौबहज़ारी कई आहे। जेको मूंखां ख़ताऊं थिया आहिनि, अलाह माफ़ु करे, ऐं मूंखे एतिरो दुआ कयो जो मां पंहिंजो बच्चनि जी ख़ाली पेट गुज़र कयो। तो हुन फ़क़ीर चयो, वञ, मां तोखे दुआ करे थो छॾियां। वञ, पंहिंजो पट सट करे किथां 2-3 रुपया जमा करे पंहिंजो इज़त ऐं इख़लाक़ वारी रोज़ी कर ऐं हक़ वारी रोज़ी कर। इंशा अल्लाह तूं जल्दी जेको आहे ख़ुशि थी वेंदे। हिन जो, साईं क़िबला, महिरबानी, तव्हांखे अलाह ख़ुशि रखे। हीउ साईं खां मोकिलाए रवानो थियो शख़्स हलंदे 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 घर अची पहुतो। कंहिं दोस्त खां, कंहिं संगत खां हेॾां होॾां कंहिंखां पिनी सिनी 2-3 रुपया हथु करे साॻियो वरी हिन शख़्स दुकानु कढियो। हिन में जेको 2-3 रुपया हुन दोस्तनि खां वरिता या पिनियो, उन हिसाब सां सामान विधाई। अलाह जे फज़ल ऐं करम सां हिन इज़त ऐं इख़लाक़ वारी रोज़ी कई ऐं पंहिंजो हक़ वारो मुनाफ़ो रखियईं। अलाह जे कर्म सां ही जेको आहे पंहिंजो ख़ुशि थियो, साॻे अची पोज़ीशन में बीठो। हलंदे 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 हिन काफ़ी टाइम दुकानु हलायो। अलाह हिन खे एॾो नवाज़ियो
जो ही एॾो ख़ुशि थी वियो जो हिन सोन जी तराज़ी ठाराई। साईं सोन जी तराज़ी ठाराई। सोन जी तराज़ी ठाराए उहो सोन जी तराज़ी खणी झंग जे तरफ़ निकितो। अची ॾिसे त दरवेश वेठो आहे, फ़क़ीर वेठो आहे। उन वटि पहुतो। अस्सलाम वालेकुम साईं क़िबला, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरु आहे? साईं चयो आहे ख़ैरु लॻो पियो आहे, तूं ॿुधा। हुन अर्ज़ु कयो क़िबला, तव्हांजे दुआउनि सां अलाह मूंखे ख़ुशि कयो आहे ऐं माला माल करे छॾियो आहे तव्हांजी दुआउनि सां। ऐं हीउ जेको आहे मां पंहिंजी महिनत ऐं हक़ हिलाल जे पोरे मां सोन जी तराज़ी ठाराई आहे। फ़क़ीर ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिन खे चयाईं त हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध पुटु। चई क़िबला ॿुधा। चई सोन जी तराज़ी खणी वञी हिन दरियाह में उछराए छॾ। साईं हिन सोन जी तराज़ी खे दरिया में उछराए छॾियां? हेतिरो महिनत करे मूं वरितो आहे। हुन फ़क़ीर चयो जीअं मां तोखे चवां थो ईअं कर। ज़ाहिरी आहे हुन साईं खां दुआ, हुनजे साईं जे दुआउनि सां हू मालामाल थी चुको। त हुन साईं जो चयो मञियो ऐं सोन जी तराज़ी खणी दरिया जे कप ते अची बीठो ऐं सोन जी तराज़ी उछराए छॾी। सोन जी तराज़ी उछराए छॾी दरिया में। ही पंहिंजे घर मोटी आयो ऐं घर मोटी आयो पंहिंजे रोज़ी सां लॻी वियो साॻे दुकान में। हलंदे 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 काफ़ी ॾींहं गुज़री विया, तक़रीबन 15-20 ॾींहं गुज़री विया। दरिया जे कप ते हिकिड़ो धनार ॿकरियूं चारींदो हो। ॿकरियूं चारे अची दरिया जे कप ते बीठो ऐं ॿकरियुनि खे पाणी पीआरण जे लाइ उते अची बीठो। हलंदे हलंदे फ्रेंड ॿकरियुनि पाणी पीतो। ही शख़्स धनार जेको आहे वापसी मोटण वारो थियो त हिन जी नज़र वञी हिकु चिलकंदड़ शइ ते पई। ॾिठई त हिकु सोनी शइ चिलके पई जेका गप में पूरियल आहे, सा ज़ाहिर कोन्हे ख़ासि, पर थोरी थोरी लभे पई। उहो अॻिते वधियो ॿकरी जो धनार, उन खे कढण जी कोशिशि कई। गप मां छिके जो कढियई त माशाल्लाह सोन जी तराज़ी आहे। हू जेको धनार हो उहो जेको आहे हुन दुकानदार जे ॻोठ जो पाड़े जो माना जेको आहे हिकिड़ो धनार हो। हुनजो ही सोन जी तराज़ी ॾिठी त हुन सोच कयो यार ही त फलाणे दुकानदार असांखे ॾसियो हुई तराज़ी, ही त उन जी थी लॻे, ही हिते कीअं? अलाह जे फज़ल करम सां अॻे जा माण्हू ईमानदार हूंदा त पोइ हुनखे धोए ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां उहो सोन जी तराज़ी खणी अची दुकानदार खे ॾिनई। चई बा ही मां जेको आहे दरिया जे कप ते ॾिठो आहे। हुन दुकानदार चयो अदा तव्हांजी ॾाढी महिरबानी ऐं कुर्ब, अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो जो मुंहिंजी अमानत मूंखे तव्हां पहुचाई। हू धनार ते वियो हलियो। उहो दुकानदार जेको आहे उहो तराज़ी खणी हुन फ़क़ीर दरवेश वटि वियो। चई साईं क़िबला, हीअ जेकी आहे सोन जी तराज़ी मां तव्हांजे जाइ ते वञी उछरायो, हीअ वरी अची मूंखे वापसि मिलियो आहे। पोइ हाणे तव्हांजो जेका सलाह। साईं ॻाल्हि कयो, चई पुट ही सोन जी तराज़ी तो महिनत सां ठाही हुई, ॾाढी महिनत करे पैसा गॾु करे ही सोन जी तराज़ी ठाराई तव्हां। छा मां एतिरो चरियो आहियां जो मां तव्हांखे चवां त ही तव्हां ज़ाया कयो वञे? ही मां तव्हांखे हिकु सम्झाणी ॾिनी आहे। हुन अर्ज़ु कयो साईं क़िबला कीअं? चई पुट ॾिस, ही तव्हांजे हक़ ऐं हिलाल जी कमाई हुई, महिनत जी कमाई हुई, अॻे वारी बेईमानी वारी कमाई कोन हुई। ही तव्हां पंहिंजी महिनत ऐं अलाह जे ख़ौफ़ उन हिसाब सां तव्हां कमाई कई। तव्हांजे हक़ हिलाल जी हुई, तव्हां दरिया में उछराई, पर दरिया बि ॿाहिरि कढी ॾिनो त तव्हां पंहिंजी अमानत खणो, ही तव्हांजो हक़ आहे, असां हक़ कोन खाईंदासीं। त
इहो आहे हक़ हिलाल जी कमाई ऐं हक़ हिलाल जो पोरियो। फ्रेंड, अॼु जो मौज़ू असांजो इहो अगरि तव्हांखे वीडियो असांजो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ऑल कजो, जीअं हर अचण वारी नयो वीडियो तव्हां वटि ख़ूबसूरत तरीक़े सां टाइम ते पहुची वञे। फ्रेंड, मूं गुनाहगार खे इजाज़त ॾींदा ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। ख़ुदा हाफ़िज़।